सतगुरु सचे साईं सतरामदास साहिब की जय। अमर शहीद भगत कंवरराम साहिब की जय। आयो लाल कयो झूलेलाल। कंहिं चयो आहे धरती सब कागज़ कयां, धरती सब कागज़ कयां, सब वण कयां कलम, सतन समुंडनि जी मसु कयां, त बि सचे साईं जा गुण लिखी न सघां, सचे साईं जा गुण न लिखी सघां। 26 जनवरी 1950 में भारत जो संविधान लागू थियो हुयो। असां सभिनी देश वारनि जे लाइ हिकु सुहिणी यादगार जे रूप में असांजे मन ते उहा तारीख़ लिखियलु आहे। अहिड़ी तरह अॼु 5 जनवरी 2019 नागपुर इंडिया जे इतिहास में हिकु यादगार जे तरीक़े सां तारीख़ जे तरीक़े सां असांजे मन में सिंधियुनि जे दिलि में दर्ज थींदी। जंहिं ॾींहुं ही तीर्थ धाम जो कमु पूरो थी वेंदो, उन ॾींहुं असां सभु सिंधी दुनिया जा माण्हू हिन पावन धाम थियण जी ख़ुशीअ सां झूमींदासीं, नचंदासीं। त असां ईअं चवंदासीं त 5 जनवरी 2019 ॾींहुं छंछरु ॾींहुं हिन धाम जो भूमि पूजन थियो हुयो ऐं असां बि हिन कार्ज में साईंजन सां गॾु असां बि हुयासीं। हिक ॿिए खे असां वाधायूं ॾींदासीं उन ॾींहुं लाइ। ईअं त दुनिया में करोड़े अरबे रुपया ख़र्च करे केतिरियूं ई सुहिणियूं इमारतूं हिन दुनिया में ठही रहियूं आहिनि, ठहियूं बि आहिनि ऐं अॻिते बि ठहंदियूं रहंदियूं। पर हाज़िर रूप साईं साधराम जी महर ऐं दूरदृशा सां ऐं संत परिवार जो ई इहो नतीजो आहे परंपरा जो, त हिन तीर्थ धाम ते जेको ठहंदो न फ़क़ति मन मोहींदड़ हूंदो पर जन कल्याण जे लाइ बि कारगर साबित थींदो। हिन पावन तीर्थ धाम जो लाभ सारे जग खे युग युगांतर ताईं मिलंदो रहंदो। इहा ई सद भावना हिन कार्य जे पुठियां आहे। साईं जन जी नज़र में हर हिकु माण्हू महान यज्ञ में भागीदार थियण जे क़ाबिल आहे, छो त परम पिता परमेश्वर जी नज़र में न को नंढो आहे न को वॾो आहे, सभु बराबरि आहिनि। कंहिं बि सच चयो आहे, न कोई दाना आहे न कोई आला आहे, न कोई दाना आहे न कोई आला आहे। सचे साईं जो दर वॾो ई निरालो आहे। हिते ईंदड़नि में साईं इहो न ॾिसंदो आहे, हिते ईंदड़नि में साईं इहो न ॾिसंदो आहे त हिते आयल को ग़रीब या दौलत वारो आहे। सतगुरु साईं सतरामदास जी अपार कृपा जो मां कहिड़ो वंदन कयां। पूज रेड़की साहिब जी जोत जो दर्शन करण सां भाग खुली वेंदा आहिनि। इन जोत जो दर्शन करण जी लालसा अॼु हिंदुस्तान में रहंदड़ हर सिंधीअ जे मन में आहे, पर अलॻि अलॻि कारण जे करे हज़ारे प्रेमी जी मंशा हूंदे बि उते पहुची नथा सघनि। ॾिसो कहिड़ी न अहिड़ी परोपकारनि संतनि जी महर आहे जो उन सभिनी जे लाइ असांजे हाज़िर रूप साईं साधराम साहिबु पूज रेड़की साहिबु जी जोत मां जोत जॻाए हिंद में स्थापित करे रहिया आहिनि, जंहिंसां सभिनी खे परम सुख प्राप्त थींदो। हिन धाम में सिंध जो संतनि जो सिंध जे संतनि जो दर्शन करण सां तव्हां सभु ईअं फ़ख़ुर सां चई सघंदा त मां संत घुमी आयो आहियां, सिंध मां थी आयो आहियां। चवंदा आहिनि त संत महापुरुष ई आहिनि हिन संसार में जेके असांखे मुसीबतनि खां ॿाहिरि कढण जो रस्तो ॾेखारींदा आहिनि, असांखे मुसीबतनि खां आजो कंदा आहिनि। कंहिं विद्वान चयो आहे, आग लगे आकाश में, आग लगे आकाश में, झरझर गिरे अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संसार। अहिड़े महान शुभ कार्य में असांखे शामिल थियण जो मौक़ो ॾियण लाइ सभिनी खे मां साईं हाज़िर रूप साधराम साहिब जी दिलि जी गहराइनि सां कोटि कोटि प्रणाम थो कयां ऐं आसीस थो घुरां त असांखे अहिड़नि शुभ कार्यनि में आहुति ॾियण जे लाइक़ु बनाइनि। अॼु हिन शुभ घड़ी ते स्टेज ते वेठल असांजा रूहानी रहबर संतगण, असांजा सामाजिक रहबर, हिन विशाल पिंडाल में सभई प्रेमियुनि जो मां पूज सचो सतराम तीर्थ धाम जी तरफ़ां दिलि जी गहराइनि सां भलीकार थो कयां, आजा थो कयां, अवां जो शब्द सुमरन सां सत्कार थो कयां। ऐं असीं सभु हिकु गीत सां तव्हांजो स्वागत कंदासीं जंहिंमें तव्हांजे मथां साईं जी आसीस वसंदी रहंदी। आख़िर में साईं सतराम दस इहा ई अरदास थो कयां
त हमेशा मालिक महिरबान जी हिफ़ाज़त में हुजो। जिते बि हुजो मोहबतूं माणियो, दर्दनि जी दुनिया खां दूर रहो, हर गम खां आज़ादु हुजो, ख़ुशियुनि जे ख़ज़ाने में मुस्कुराईंदा रहो। ऐं मां आख़िर में साईं सिर्फ़ु पंहिंजे लाइ इहो थो चवां, है कृपा जिसकी मेरे ऊपर, है कृपा जिसकी मेरे ऊपर, मेरा जीवन जिनका वरदान है, मेरा जीवन जिनका वरदान है, शान से जीना सिखाया जिसने मुझे, शान से जीना सिखाया मुझे। हाजिर रूप साईं साधराम साहब उनका नाम है, हाजिर रूप साईं साधराम का नाम। सचो सतराम।